टाइफाइड यानी मुद्दे जो बुखार। ही बुखार ॿारनि तोड़े वॾनि में हिक जहिड़ो थींदो आहे। अहिड़ियूं शयूं जेके साफ़ धोतल न हुजनि या जेके सफ़ाईअ सां रधल न हुजनि, ख़ासि करे बेदा ऐं गोश्त वग़ैरह, त उन्हनि में मुद्दे जा साल्मोनेला जीव घणा हूंदा आहिनि। आम तौर ते बाज़ारनि में गंदियूं ऐं पारियूं शयूं खाइण सां मुद्दे जो बुखार थींदो आहे। घणो करे मुद्दे जो बुखार गंदे पाणीअ जे ज़रिए बि पखिड़िजंदो आहे। ही बुखार शुरूअ में हल्को थींदो आहे, जेको आहिस्ते आहिस्ते तेज़ थी 103 फ़ारेनहाइट ताईं पहुची वेंदो आहे। मुद्दे जो बुखार यानी टाइफाइड 100 फ़ारेनहाइट खां घटि न थींदो आहे। हिन बुखार थियण सबबि सॼे बदन में सूर सां गॾोगॾु दस्त बि थी पवंदा आहिनि। मरीज़ खे खाधो न वणंदो आहे ऐं उल्टियूं थी पवंदियूं आहिनि, जंहिं करे कमज़ोरी वधी वेंदी आहे। हिन बीमारी जो थॾे ते इलाज न कयो वञे त मौत बि अची सघे थी। मुद्दे जे बुखार में दिमाग़ ते असरु थिए थो, जंहिं करे बेहोशी जी कैफ़ियत थी वेंदी आहे ऐं मरीज़ खे झटका लॻण शुरू थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मरीज़ जो आंडो बि फाटी पवंदो आहे। मुद्दे जो बुखार 14 ॾींहं ऐं कॾहिं त 21 ॾींहंनि ताईं रहंदो आहे। इन करे मरीज़ खे डॉक्टर जी हिदायत मुताबिक़ दवाऊं इस्तेमालु करणु घुरिजनि। हिन बुखार में मरीज़ खे फ़क़ति घणे सणभ ऐं मिर्चनि खां परहेज़ करणु घुरिजे। प्रोटीन वारियूं शयूं खाइणु घुरिजनि। जेकॾहिं सही इलाज न थियो त 2 या 3 महीननि खां पोइ ॿीहर मुद्दे जो बुखार थींदो आहे। हिन बीमारीअ खां बचण लाइ बाज़ारी शयुनि खां परहेज़ करे गर्मियुनि ऐं बरसाति जे मौसम में टुका हणाइणु घुरिजनि। अहिड़े क़िस्म जी मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदा।